ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा प्रकृति जे विच में वेठे हैं। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु लिखो बाबा ब्रह्मचर्य द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा कि ख़ुदा ये ॻाल्हि यादि रखो कि जेको कमु मां कंदमि मूंखे ॾिसी सभु कंदा। जीवन में सदा ये ॻाल्हि असांखे यादि रखणी आहे कि मूंखे ॾिसी सभु कमु कंदा। अॼु मां बाबा चए थो ख़ासि कर जो घर में वॾा माण्हू हूंदा आहिनि न, उन्हनि जे मथां त ॾाढी ज़िम्मेवारी हूंदी आहे। ख़ासि कर जो माउ पीउ हूंदा आहिनि, जंहिंजा ॿार सॼो ॾींहुं उन्हनि सां गॾु ई रहंदा आहिनि ऐं जेसि ताईं ॿार समझदार न थींदा आहिनि त माउ पीउ खे ॾिसंदा आहिनि न कीअं उथनि था, माउ पीउ कीअं ॻाल्हाइनि था, कीअं कमु करनि था। त असांखे घर में सिर्फ़ु माउ पीउ न, जो बि संबंधी हूंदा आहिनि न, ॿार त घर में ई रहंदो त उहो फटाफट सिखी वठंदो आहे। ॿार जी सिखण जी उमिरि नंढेपन में ई सिखंदो आहे न। असां चऊं, माण्हू चवनि न असां वॾा आहियूं असां ईअं करे सघंदा आहियूं, पर ॿार त जेको ॾिसंदो उहो ई कंदो जेसिताईं हुनखे सम्झ अचे कि अॼु तव्हां अगरि घर में हिक ॿिए सां प्यार सां ॻाल्हाईंदव त ॿार बि प्यार सां ई ॻाल्हाईंदो। अगरि असां घर में हिक ॿिए सां सुठी रीति नथा ॻाल्हायूं, उल्टी सीधी रीति सां ॻाल्हायूं त ॿार बि उहो ई सिखंदो न। हाणे ॿार खे सोचूं न असां ॻाल्हाए सघंदा आहियूं तव्हां न, त हू चवंदो पोइ तव्हां हुन सां सुठी रीति न ॻाल्हायो। कॾहिं कॾहिं थींदो न, पोइ माउ पीउ चवंदो छा करूं, असांखे गुस्सो हुयो, असां कीअं, त ॿार बि चवंदो मूंखे गुस्सो आहे, मुंहिंजो मूड ठीकु न आहे। ॿार बि चई ॾींदा मुंहिंजो मूड ठीकु न आहे न, मूंखे गुस्सो थो अचे। वैसे बि ॾिसो, अगरि असां ॾिसूं भई ॿार सुबुह जो उथे थो, हुनजी इच्छा न आहे भई उहो त पंहिंजे कुझु ॿुधाए नथो सघे हुनजे शरीर में छा थो थिए छा नथो थिए। सॼी दुनिया में सभिनि जा शरीर ईअं आहिनि, सभिनि जा मूड हेठि मथे थियनि था, त उहो बि त आत्मा आहिनि। सुबुह खां स्कूल में अलाए कहिड़ा वातावरण हूंदो, कहिड़ी संगत हूंदी। असां त सोचूं था भई स्कूल वियो सभु कुझु सुठो ई हूंदो, त अलाए कहिड़ी भई अलॻि अलॻि टाइप जा ॿार, अलॻि अलॻि टाइप जी टीचरियूं। बाबा चए थो भई असां ॿार खे चऊं था कि भई दुनियादारी में वञे थो, वरी घर अचे थो, त कॾहिं ॿार ख़ुशि आहे कॾहिं कीअं, त असांखे मूड ॾिसणो खपे। भई अॼु स्कूल मां आयो आहे, हिनजो मूड कीअं आहे। पहिरें ई न, हा भई तव्हांखे त पंहिंजो कमु पूरो करिणो आहे। असांखे त ॿारनि खे भई हीअ कर हाणे रोटी खा, भई ट्यूशन वञ, ईअं कर। लेकिन असांखे ॿार जॾहिं घर में अचे थो त कोई बि ॿाहिरां घर खां ॿाहिरां खां अंदरि अचे थो न, चाहे ॿार आहे चाहे कोई बि। अॼु ॾिसो तव्हां ई ॿाहिरि वेंदा आहियो, ॿाहिरि वेंदा आहियो, पोइ अलाए तव्हांजो कमु कीअं थींदो आहे, कहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि, मूड ठीकु आहे न ठीकु आहे। तव्हां घर में ईंदा आहियो, ॿार त मस्ती में हूंदा आहिनि, उहो चईंदा मम्मी मम्मी पापा पापा, ऐं तव्हांजो मूड ठीकु न आहे, ॿाहिरि कुझु अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि थी वई आहे, वातावरण अहिड़ो हुयो, चईंदा आहियो न भई हाणे आई आहे थोरो शांती करे ॾे। ऐं असां घर में ॿार अचनि स्कूल मां ऐं सोचूं हीअ कर उहो कर, त ॿार जी बि त सोचणी खपे न। उहो ॿाहिरां खां आयो, थोरो वेह अचे शांती सां, पाणी पीए, भले हुन समय वो ड्रेस आदि या कपिड़ा आदि हेॾे फिटी थो करे थो, थोरो समय हुनखे टाइम ॾे। भई हाणे ईअं कर, अचण खां ई ॿारनि जे पुठियां था पइजी वञनि। ख़ासि करे ॾींहं जो जॾहिं स्कूलनि मां ॿार ईंदा आहिनि त माउ पीउ जेके, अगरि सुबुह खां माउ जो बि मूड ठीकु न हुजे,
जो गुस्सो ॿारनि जे मथां थो निकिरे ऐं उहे कहिड़े वातावरण में उहे त ॾिसनि नथा। पोइ ॿार जो मुंहुं ठीकु न आहे या कुझु अहिड़ी त हू ॿुधाए बि न सघंदो। तव्हां पहिरियों हुनजे मथां चिल्लायो करो कि कम से कम ॿाहिरां कोई बि अचे न, चाहे ॿार अचे कोई बि, हुनजो मुंहुं ॾिसणो खपे, हुनखे शांति सां हुन सां 2-3 मिंट ॻाल्हाइणो खपे। अगरि हू कुझु ॿुधाइण चाहे तो हुनखे थोरो शांति सां वेहण ॾियो। कुझु ॿुधाइण चाहे तो त ठीकु आहे, न त पंहिंजो कमु शुरू करो। छो हिन समय न ॿाहिरां जो वातावरण ॾाढो ख़राब आहे। तव्हां ॿारनि खे स्कूलनि में मोकिलो था, माण्हू ॿाहिरि धंधो करण वञनि त था, लेकिन ॾिसो तव्हां अगरि कोई माण्हू कुझु ख़रीदारी करण वेंदो आहे, केॾो थकी वेंदो, त ॿाहिरि जो वायुमंडल वातावरण ॾाढो भारी आहे ऐं माण्हुनि जी दृष्टि वृत्ति बि अलाए कहिड़ी आहे। त बाबा असांखे इहे चवंदा कि तव्हां कॾहिं बि घर खां ॿाहिरि वञो, तव्हांजा ॿार सभु परमात्मा जी चित्र छाया में वञिणो खपे। ऐं घर में कोई बि माण्हू अचे थो त पहिरियों हुनखे शांति सां वेहण ॾियो, शांति सां हुनखे सांस वठण ॾियो। अचण सां ईअं हूअं अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं न करो। कई बार माताएं सोचियूं बि हिनजो पापा अची हुनसे शिकायत कंदो, पीउ आयो न घर, अलाए कहिड़े मूड सां आयो, मां शुरू थी वियो, त पीउ जो मुंहुं ठीकु न आहे त सॼो गुस्सो ॿार जे मथां। त हिन करे बाबा चए थो जेतिरो वॾी ॻाल्हियुनि खे नंढो कंदव न ऐं नंढी ॻाल्हि खे ख़तमु कंदो, उहो सुठो आहे। भई ॻाल्हि खे वधायो न, ॻाल्हि खे जेतिरो थी सघे नंढो करे ख़तमु कयो, त हुन सां छा थींदो, शांती रहंदी। भई तव्हां सोचो था न हेॾी वॾी ॻाल्हि थी हुई, अॼु ॿार हीअं कई, अॼु हिन हीअं कई, कोई ॻाल्हि कोन्हे, हुनखे शुभकामना ॾियो, हुनजे लाइ सुठो सोचो। ईअं छो त सोचो वो कल्ह बि ईअं ई कंदो या ईअं ई ठही वेंदो। माउ पीउ जी अॼुकल्ह न माउ पीउ ॿारनि खे संभाले नथा सघनि, छो जो वो सोचनि था वो सिर्फ़ शरीर खे ध्यान था ॾियनि। अॼु माउ पीउ कोई ईअं सोचे तो हिन शरीर जे अंदर जो आत्मा आहे वो कंहिंजो ॿार आहे, ये आत्मा मूं वटि छो आई आहे, ये आत्मा पिछले जन्म में छा करे आई आहे। इन जो छो माण्हू सोचे तो न वो हुनजे शरीर खे ई तो ॾिसे और सोचे तो मुंहिंजो ॿार आहे त मूं जहिड़ो ई हूंदो। सिर्फ़ शरीर तव्हां ॾिनो आहे न, आत्मा त तव्हां न ॾिनी आहे। आत्मा त पिछला अलाए घणा जन्म वठी करे तव्हां वटि आई आहे, तव्हां सां हुनजो कोई न कोई हिसाब किताब आहे, त वो चुकतू करण आई आहे न, वो तव्हां सां वठण आई आहे या कुझु ॾियण आई आहे। त बाबा चवनि था ऐं हुनजा संस्कार स्वभाव जो आहिनि, भई पिछले जन्मनि जो संस्कार स्वभाव हूंदा आहिनि ऐं हिन जन्म में जॾहिं मां जे गर्भ में हुयो, जॾहिं माता जे गर्भ में ॿार हूंदो आहे न, त माता खे ॾाढो ध्यानु रखणो, सिर्फ़ माण्हू खाइण पीअण जो ध्यानु रखंदा आहिनि, लेकिन वो सोचो हेॾो समय 7 अलाए 6 महीना घणे महीने जी आत्मा ईंदी हूंदी, मतिलबु वो हुन सां जेको मां सोचे थी हुनजी सोच जी किरनियूं गर्भ में वञनि थियूं त ॿार जी सोच बि ओड़ी थींदी वेंदी। ॿार जी जेको मां अगरि कंहिंजो गर्भ में ॿार आहे ऐं कंहिंजो बुरो थी करे, बुरो सोचे थी, कंहिंजो बुरो वठे थी मन में, त वो ॿार जी आत्मा खे बि लॻंदो। पिछले जन्मनि जो त आईसीं, लेकिन गर्भ में माण्हू तॾहिं त ॾाढो ध्यानु ॾियणु, माण्हू थी चंद्र ग्रहण, इहो ग्रहण, अरे पंहिंजी सोच, पंहिंजे व्यवहार, सुठा कर्म करो न। वैसे तो जीवन में करणा ई सॼा जीवन, पूरे जीवन में करणी खपे, लेकिन जेसि ताईं जॾहिं गर्भ में आहे न, तॾहिं त अगरि तव्हां चाहींदा आहियो कि मुंहिंजो ॿार ॾाढो सुठो थिए, सुठा संस्कार, त गर्भ में ई जॾहिं ॿार हूंदो आहे
उन समय तव्हां पंहिंजी सोच बोल कर्मनि खे सुठा रखंदव न त बि ॾाढो फर्क़ु थींदो। ऐं कई बार माण्हू चईंदा आहिनि की असांजो ॿारु ॾाढो सुठो हुजे। हाणे अगरि तव्हांजो ॿारु ॾाढो सुठो थी वञे ऐं तव्हांजो बोल चाल चलन ठीकु न आहे त उहो ॿारु तव्हां सां एडजस्ट थी सघंदो। अगरि तव्हां चओ त मुंहिंजो ॿारु ॾाढो सुठो, हुनजो उथणी वेहणी ॻाल्हाइणी ॾाढी सुठी हुजणी खपे, माउ पीउ सोचनि चलो असां न, असांजा ॿार त ईअं उथनि वेहनि, पोइ ॿार तव्हां सां गॾु वेही न सघंदा। अगरि तव्हांजो संस्कार आहिनि उल्टो सुल्टो ॻाल्हाइण, खाइण पीअण, उथण हलण, ऐं अगरि तव्हां चओ त असांजा ॿार ॾाढा सुठा थियनि त जॾहिं हुनजो सुठा स्वभाव संस्कार थींदा, चाल चलन सुठी थी वेंदी त हुनखे तव्हां सां गॾु उथणी वेहणी सुठी लॻंदी। मुंहिंजी मम्मी त सॼो ॾींहुं लड़दी रहंदी आहे, इन करे मूंखे त माउ पीउ सां वणंदो ई न आहे। अॼु माउ पीउ घर घर में ॾिसो ईअं ई आहे न, माउ पीउ हेॾी लड़ाई झगड़ो करनि था, दादियूं नुंहरियूं ससु ईअं करनि था त ॿार काॾे वञनि, ऐं माउ पीउ चवनि त असांजो ॿारु ॾाढो सुठो थिए त तव्हां बि ओतिरा सुठा थियो। पोइ चईंदा आहिनि चलो असांजो त कर्म, असांजो त जीवन ईअं ई वियो, परंतु असांजा ॿार त सुठा थियनि त हुननि खे पाण सां अलॻि रखो, हुनखे पाण सां अलॻि रखो, कि सुठे वायुमंडल में रखो, सुठे वातावरण में, जीअं तव्हां ठाहिण चाहींदा आहियो हुननि जी संगत में। पर हिन दुनिया में ॾाढा घटि माण्हू अहिड़ा तव्हांखे मिलंदा, तंहिंखां सुठो त तव्हां सां गॾु ई ठीकु आहे न। तव्हांखे अगरि लॻे न असांजो ॿारु ग़लति थो ॻाल्हाए त तुरंत पंहिंजे ई घर में ख़ुदि खे या कंहिंखे ॾिसिजो त सम्झी वठिजो ये ॿार जी ग़लती न आहे, इहे हिनजो संस्कार हिन में था अचनि। छा कंदा, हुन ॿिन्हिनि खे परे करे छॾियो। हाणे ॿिन्हिनि खे परे कंदो त उहो बि तव्हांखे ठीकु न आहे त चलो जीअं आहे उअं ई रहण ॾियो, हुन में ई ख़ुशि रहो न, हुन में ई संतुष्ट रहो। जॾहिं तव्हां ॿारनि खे अलॻि बि नथा करे सघो, हुननि खे ठीकु तरीक़े सां ठाहे बि नथा सघो त जीअं आहे हुन में ई संतुष्ट रहो न, कम से कम घर में शांती त रहंदी, घर में शांती त। अगरि अॼु तव्हां चाहियो था कि असां कंहिंखे सुधारो, कंहिंखे बि अगरि तव्हांखे लॻे थो न मां इहे ख़राब आहे हिनखे मां सुधारंदमि त ज़रूर तव्हां में ई ख़राबी। अगरि तव्हांखे ॿिए में कोई ख़राबी नज़र अचे थी, ॿिए जो व्यवहार तव्हांखे ठीकु नथो लॻे, ॿियो जो बोल चाल चलन तव्हांखे ठीकु नथी लॻे त सम्झो कि तव्हां में ही कुझु न कुझु कमी आहे बाबति में। जीअं ॾिसो आईने में साफ़ ॾेखारण में ॾींदो न त सम्झो उहो माण्हू ख़राब न आहे, उहो हिकु आईनो आहे, हुनमें मूंखे पंहिंजी छवि नज़र थी अचे। तॾहिं त माण्हू चईंदा आहिनि न कि असांखे परमात्मा सेखारींदा आहिनि कि स्व परिवर्तन करो। जॾहिं बि तव्हांखे लॻे चाहे तव्हांजो ॿारु ई छो न हुजे, चाहे तव्हांजो कोई समझ माण्हू पंहिंजे ॿारनि सां ॾाढो परेशान आहे, लेकिन ॿार जेका बि करनि था, जो बि करनि था न, उनजो कारण तव्हां स्वयं आहियो, उनजो कारण असां ई आहियूं, असांजे ई घर जो वायुमंडल ई आहे, असांजी ई परवरिश, असांजी पालना ॾियूं था। माउ पीउ न ॾाढो ॿारु पैदा थींदो न त हुनजे पुठियां ॾाढो कॉन्शियस, मतलब कि हा हाणे मूंखे हिनखे ई ॾिसणो आहे, हिनखे ई पालणो आहे, हिनखे ई सुधारणो आहे, पोइ ख़ुदि खे सुधारणु भुलिजी वेंदो। अॼु घर में अगरि हिकु ॿारु आहे, सम्झो हुनजा माउ पीउ, वॾा भाउ भेण, ॾाॾी, नंढो ॿारु अगरि आहे त उहो त वीचारो घणनि ॼणनि जी ॿुधो त ॿुधी ॿुधी करे फ्रस्ट्रेट थींदो न थींदो, उहो बि चिल्लाइण सिखी वेंदो, उहो बि उल्टो सुल्टो ॻाल्हाइण सिखी वेंदो, भई माण्हू केसिताईं ॿुधो। अॼु नंढो आहे त हुनखे ॾाॾी बि चईंदी, ॾाॾो बि चईंदो, मम्मी बि चईंदी, चाचा चाची सभु हुनखे चवनि हीअं न कर, हीअं न कर, हीअं न कर। हुनजो माउ पीउ चए हीअं न कर, हुनजी चाचा चाची चए हीअं कर, ऐं हुन करे छॾियईं
त माउ पीउ कंहिंखे डांटदा, ॿार खे चाचा चाची खे थोड़ी डांटदा। पोइ बाबा चए थो पोइ ॿार काॾे वेंदो, पोइ फ्रस्ट्रेट थी वेंदो, पोइ चिड़चिड़ थी वेंदी आहे। पोइ माउ पीउ चईंदा आहिनि चिड़चिड़ उल्टो सुठो ॻाल्हाइण सिखी आहे, पोइ मारदव त सम्झ कंहिंमें घटि थी, नंढनि में या वॾनि में। पोइ उहो बि मार खाईंदो त उहो बि हुनजो बि ताम मोह ख़तम थी वेंदो, उहो बि तव्हांजी इज़त करणु ख़तम करे छॾींदो। त ग़लती कीअं कई, त खुद जी ग़लती ॾिसनि नथा वॾा माण्हू, बसि ॿार अहिड़ो। बाबा चए थो कॾहिं बि चाहे वॾो चाहे नंढो, चाहे तव्हांखे पंहिंजी नुंहं में कुझु ग़लती नज़र अचे थी, चाहे तव्हांखे पंहिंजे ॿारनि में कंहिंमें बि अगरि तव्हांखे ग़लती ॾेखारण में ॾिए थी न, मतिलबु तव्हां में कुझु ख़राबी आहे। इहे असांखे परमात्मा सेखारींदो आहे, असां में ख़राबी आहे, कुझु न कुझु अहिड़ी ॻाल्हि आहे, असां शांती सां पेशेंस सां नथा रही सघूं। बाबा चए थो सभिनि खां सुठी ॻाल्हि अथव अगरि जीवन में सदा सुख शांती सां रहणो अथव, जे भॻवान सभिनि खे प्यारो आहे न, अॼु भॻवान खे सभु प्यार छो कंदा आहिनि, चाहे कहिड़े बि रूप में भॻवान खे, लेकिन सभु चए थो मुंहिंजो भॻवान, चाहे वो कृष्ण जे रूप में चाहे राम जे रूप में, और सभु चए थो मुंहिंजो भॻवान, मुंहिंजो ॾाढो प्यार आहे भॻवान। मां भॻवान जी ॾाढी सुठी भक्तन आहियां, जो बि आहियां। ॿार त ॾाढो घटि, असां भॻवान जा ॿार आहियूं, लेकिन ॿार थियण जे लाइक़ त ठहूं पहिरियों। ईअं न असां न आहियूं, असां आहियूं, लेकिन कई माण्हू खुद जे स्वभाव संस्कार खे चेंज ई न करे सघंदा आहिनि। त सोचनि असां भॻवान जा ॿार कीअं ठही सघंदा आहियूं, जबकि चईंदा आहिनि तूं माता पिता सां बालक हुजां। त बाबा चवनि था ॾिसो तव्हां चओ था कि अगरि तव्हांखे भॻवान खे ॾिसो, पूरा विश्व जी सभु माण्हू भॻवान खे प्यार कंदा आहिनि, सभु माण्हू हुननि खे उल्टो सुल्टो बि चईंदा आहिनि। कोई दुख ईंदो आहे त चईंदा आहिनि कि भॻवान खे, त बि प्यार बि हुन सां ई कंदा। कॾहिं दुख थींदो न त चईंदा आहिनि भॻवान मूंखे अहिड़ो दुख ॾिनई, पोइ मदद बि हुन खां मांगदा आहिनि, हे भॻवान असांजी मदद कर। पोइ चईंदा आहिनि कि भॻवान ई सभु कुझु ॾिनो अथई, यानी भॻवान ई सभु कुझु ॾिनो अथई त मदद बि हुन खां था मांगो। लेकिन तव्हां सोचो कि भॻवान खे एॾो दुख हूंदे हुए बि, एॾो तव्हांखे दुख ॾींदे हुए बि, अगरि तव्हां सोचो था भॻवान दुख ॾे थो, त एॾो तव्हांखे भॻवान दुख ॾे थो त बि तव्हां हुनखे छो था मञो, त बि तव्हां हुनखे छो था एतिरो प्यार करो। छोकी पहिरीं ॻाल्हि हिकु त उहो असांखे दुख ॾींदो न आहे, जे कर्मनि अनुसार असांखे दुख थींदो, ऐं उहो असांजी मदद बि न कंदो। वो तो सिर्फ असांखे शक्ति ॾींदो, सम्झ ॾींदो। अगरि तव्हां हुन सम्झ अनुसार कर्म कयो, हुन शक्ति खे कम में लॻायो त तव्हां पंहिंजी मदद खुदि ई कंदा। अॼु टीचर छा कंदो, ॿार खे पढ़ाईंदो, बसि हुनखे त पंहिंजा पैसा मिली वेंदा, टीचर त पढ़ाई, लेकिन ये त ॿार जे मथां आहे न, ॿार केतिरो सिंसियरली पढ़े थो, सम्झे थो ऐं हुनखे जीवन में लाए थो, हुनखे यूज़ थो करे। त टीचर कुझु कयूं, टीचर त बसि पढ़ाई, हुनखे सम्झ ॾिनी। टीचर हुनजे दिमाग़ में थोड़ी विधई, हुन त पंहिंजी जीअं पढ़ाईंदो, हा हुनजे पढ़ाइण जो तरीक़ो सुठो आहे जो तव्हांखे सम्झ में अचे। भॻवान बि असांखे शक्ति ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे, लेकिन असां हुन शक्ति खे जेसि ताईं कम में न लॻाईंदासीं, भॻवान असांखे सहन शक्ति ॾे थो, सहन शक्ति खे कम में लॻायो। भॻवान चए थो कि तव्हां पंहिंजे स्वभाव संस्कार खे सुधारो, विकारनि खे छॾो, इहो ज्ञान ॾे थो। तव्हां पंहिंजे स्वभाव संस्कार खे चेक था करो, पहिरियों मञो त सही असां में ख़राबी आहे। अॼु माण्हू खां ॿिए कंहिंजे लाइ पुछो, ॿारनि जे लाइ पुछो त लंबी रामायण ॿुधाए छॾंदा, नुंहरनि जे लाइ अलाए कंहिंजे लाइ पुछो त सभिनि जे लाइ ॿुधाए छॾंदा, फलाणो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, विथ प्रूफ। लेकिन मां कहिड़ी आहियां इहे न ॿुधाईंदा, इहे पोइ ॿिया ॿुधाईंदा।
तो जैसे असां इहा चेक करण लॻियासीं न, भई सॼो ॾींहुं मां कहिड़ी ग़लती कई ऐं मूंखे उन ग़लती खे ख़तम करण लाइ, उन ग़लती खे सुधारण लाइ भॻवान खां कहिड़ी शक्ति खपे, कहिड़ी सम्झ खपे। प्रार्थना न करणी आहे, भॻवान खां उहो शक्ति सम्झ। तव्हांखे गुस्सो ईंदो आहे त रोज़ भॻवान खे यादि करे चओ, मां मूं में शांति जी शक्ति आहे, मां भॻवान जी शांत आत्मा आहियां। त भॻवान खे सभु प्यार छो कंदा आहिनि? छो कि भॻवान सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे। हिकु इहा ई विशेषता भॻवान खे भॻवान ठाहींदी आहे। छो कि भॻवान बि हिकु आत्मा ई आहे, जीअं असांजे शरीर में आत्मा, उहा बि उहा हिकु आत्मा ई आहे। लेकिन उहा हिकु अहिड़ी आत्मा आहे जो विश्व में सर्व आत्माउनि जे लाइ सुठो सोचंदी आहे, कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचंदी आहे। तॾहिं उहा आत्मा भॻवान ठही आहे। हिकु त उहा ख़ुदि जो शरीर न वठंदी आहे, ॿी ॻाल्हि उहा आत्मा जो न परम पिता परमात्मा, मतिलबु उहा बि हिकु आत्मा ई आहे। लेकिन कहिड़ी आत्मा आहे? जो सभिनि जे लाइ सुठो सोचंदी आहे। तॾहिं त हुनखे भॻवान चईंदा आहिनि। भई माण्हू एॾो गरम बुरो ख़ुदि था करनि ऐं चवनि था भॻवान असांखे दुख ॾिनई त बि भॻवान उन्हनि खे शक्ति ॾे थो। तॾहिं त माण्हू सोचनि था कि ॾिसी भॻवान केॾो सुठो आहे, असां बुरा कर्म कया त बि असांखे शक्ति ॾे थो। अॼु तव्हां कंहिंसां बुरो करो ऐं उहे तव्हांजी मदद करण लाइ सदा हाज़िर रहे तव्हांजे लाइ, त बि उहो सुठो ई सोचे, त माण्हू चईंदा आहिनि हीअ त जीअं भॻवान आहे। त भॻवान अर्थात जेके कॾहिं कंहिंजी ॻाल्हि बुरी लॻंदी न, जेको सदा सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे। त भॻवान ठाहिण केॾो इज़ी आहे न, सिर्फ़ु सभिनि जे लाइ सुठो सोचो ऐं सभिनि जे लाइ कंहिंजी ॻाल्हि जो बुरो न मञो। ॿार ई माउ पीउ खे कुझु चवनि था, कोई उल्टो सुठो ॻाल्हाइनि था त माउ पीउ खे झटि गुस्सो थो अची वञे, ॾिस हेॾो नंढो थी करे मूंसां ईअं थो ॻाल्हाए। लेकिन उहो सुठो बि त ॻाल्हाईंदो न, त अॼु ख़राबु ॻाल्हाए तो ज़रूर कुझु कारण हूंदो। हुनखे सम्झाए न ॻाल्हाइणो, वरी बि ॻाल्हाए, वरी बि सम्झाए, वरी बि ॻाल्हाए, वरी बि सम्झाए। तॾहिं त तव्हांखे ॿार बि मञदा न, हा मुंहिंजो माउ पीउ ॾाढो सुठो। ऐं ॿार सुठो कर्म करनि त तव्हां हुनखे सुठो था मञो, कुझु उल्टो सुल्टो करनि था त तव्हां हुननि खे डांटो मारो, अलाए छा छा चईंदा आहिनि, तूं गंदो आहे, अहिड़ो आहे, अहिड़ा अपशब्द न थियणा खपनि। इहे सभु छोजे जेका ॿार में सुठी चीज हूंदी आहे न, या जेका बि तव्हां कंहिंखे बि कंहिं बुरा शब्द यूज़ कंदा न, त जीअं उन्हनि में जो अच्छाई हूंदी आहे न, उहा ढकजी वेंदी आहे। छोजे तव्हां त वॾा थी विया, त वॾनि जो आशीर्वाद बि जल्दी लॻंदो आहे, त बुरा शब्द बि जल्दी लॻंदा आहिनि। इहे सम्झणो आहे असांखे। तव्हां वॾे खे वॾो मञे, दिलि सां केरु मञंदो, उहो ई मञंदो जो तव्हां जंहिंजे लाइ सदा सुठो सोचो। त बाबा चवनि था कि हाणे हिकु त सभिनि जे लाइ शुभकामना रखणी आहे, इहो कॾहिं बि कंहिंजो बुरो न मञो, भले कोई नंढो ई छो न तव्हांजी इंसल्ट करे न, उन्हनि जे मथां रहम करो। अरे ॿार बि सुधरी वञे। अच्छा, मीठे मीठे सिखिले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान है, ज्वाला रूप जी याद द्वारा स्वयं के परिवर्तन कर ब्रह्मण सो फरिश्तो, फरिश्तो सो देवता। बाबा चवनि था कि हाणे जीअं अग्नि में कोई चीज विझंदा आहियूं त नाम रूप गुण सभु बदिली वेंदा आहिनि न, ईअं न रोज परमात्मा खे यादि करे न स्वयं के परिवर्तन करो। सिर्फ आरती पाठ करण सां कुझु बि न थींदो। पंहिंजी ग़लती खे मञो, पंहिंजी ग़लती खे चेक करो, पंहिंजी ग़लती खे मञो ऐं उनखे कीअं ग़लती खे सुधारो।
असां पंहिंजी ग़लती खे कीअं सुधारूं, कीअं असां वापसि ही ग़लती न करूं जिनजे कारण असांजे घर में जो रोज़ रोज़ कलेश थींदो आहे, जो लड़ाई झगड़ा थींदा आहिनि, ये सभु न थियनि, असांजे जीवन में दुख परेशानी न अचे। काथे न काथे तव्हां में असां में कोई न कोई कमी कमजोरी हूंदी आहे जिनजे कारण रोज़ घर में कुझु न कुझु किटकिट थींदी। असां उनखे चेक करूं ऐं परमात्मा खे यादि करे उनखे चेंज करूं त असां में परिवर्तन ईंदो। स्लोगन आहे, शक्तिशाली आत्मा उहा आहे जो जॾहिं चाहे तॾहिं शांत थी वञे ऐं जॾहिं चाहे माण्हुनि खे शिक्षा ॾेई सघे। त शक्तिशाली आत्मा जेकी हूंदी न उहा हाणे शांत थी वेंदी ऐं हाणे अगरि हुनखे जीवन में कुझु बि कर्म करणो हूंदो, कंहिंसां बि कुझु ॻाल्हाइणो हूंदो, कंहिंखे बि कुझु सम्झाइणो हूंदो त हाणे वो उनखे सम्झाइण लॻी। मतिलबु हीअं न की मूंखे त बसि शांत में ई रहणो आहे, मूंखे त बसि अकेलो ई रहणो आहे, न, वो दुनियादारी में बि ईंदी ऐं जीवन में सदा हर प्रकार जो कम करण लाइ तैयार हूंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।